अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। मुंहिंजे हथ में हींअर ही किताबु आहे हासिल नज। तव्हांखे उहो पतो ॾिसण में ईंदो। हासिल नज तसनीफ़ आहे मखदूम जाफ़र बिन अब्दुल करीम मीरान बिन याक़ूब बूबकानी, बूबक जो वेठल दादू जे ज़िले जो 976 हिजरी सन में 1558 ईस्वी। हीअ डॉक्टर बलोच साहब तसीह कयो फ़ारसी में पहिरीं हो, पोइ हुनजो अंग्रेज़ी में इंट्रोडक्शन डॉक्टर साहब लिखियो ऐं उन खां पोइ सिंधी में बि तर्जुमो कयो वियो आहे ऐं पंहिंजो सिंधी ॿोलीअ जे बाअख़्तियार अदारे हैदराबाद सिंध वञा छपियो आहे। ऐं हासिल नज हिन किताब जो नालो आहे। तइलीम जे सिलसिले में जेके किताब इस्लाम में लिखिया विया, इस्लामी सक़ाफ़त वारनि लिखिया आहिनि, हुनजो डॉक्टर बलोच साहब हिते ज़िक्र कयो आहे त पहिरीं किताब जेको जंहिंजो ज़िक्र फ़रमायो अथसि आदाबुल मुअल्लिमीन, जेको उस्ताद अब्दुलसलाम सुखनून लिखियो आहे। ऐं उन खां पोइ रिसालतुल मुफ़्सलत लिअहवालिल मुतअल्लिमीन व अहकामिल मुअल्लिमीन वल मुतअल्लिमीन, शागिर्दनि जे हालात ऐं उस्तादनि शागिर्दनि जे ज़ाब्ते बाबति तफ़सीली रिसालो आहे जेको कीरवान जे आलिम ऐं उस्ताद अबुल हसन अली बिन मोहम्मद अल क़ाबिसी 630 खां हिजरी ऐं 1013 ईस्वीअ में लिखियो। ऐं उन खां पोइ जामिअ बयानुल इल्म व फ़ज़लुहू, उनजो हाफ़िज़ अब्दुल बर लिखियो आहे जो 463 हिजरी में जंहिं वफ़ात कई आहे। ऐं उन खां पोइ तइलीमुल मुतअल्लिम तरीक़ुल मुतअल्लिम जेको आहे ज़नूर जी नूर बुरहानुद्दीन ज़रनूजी 12वीं सदी ईस्वी जे ख़ात्मेदार लिखियो आहे। ऐं उन खां पोइ तज़किरतुल सामिअ वल मुतकल्लिम जेको मशहूरु किताबु आहे 1353 हिजरी में हैदराबाद में छपियो, जेको उन खां पोइ नहजुल तालिम आहे, पढ़ण जो तरीक़ो। हीअ तफ़सीली किताबु बूबक शहर जे वॾे आलिम उस्ताद मखदूम जाफ़र बूबकाई अरबी में लिखियो, जंहिंजो ख़ुलासो पोइ फ़ारसी में हासिल नज जेको हीअ किताबु आहे हासिल नज। वॾो किताबु जेको असुलु आहे नहजुल तालिम आहे, हुनजो नालो पोइ उहो अञा हथु आयो आहे या न। ऐं हाणे चए थो मौजूदा ॼाण मूजिबि 16वीं सदी ताईं पूरी एशिया में समरकंद तरफ़ जे आलिम पहिरीं बुरहानुद्दीन ज़रनूजी खां पोइ हीउ जेको वॾो किताबु सुहिणो आहे जंहिंजो ज़िक्र डॉक्टर बलोच साहब कयो आहे। हाणे हिन मंझि घणा 19 चैप्टर्स आहिनि। पहिरें चैप्टर में ॿुधाए थो त इल्म जी भलाई कहिड़ी आहे, छा नियत ऐं तहसील इल्म जो बयानु पहिरें चैप्टर में बयानु कयो अथसि। ॿिए चैप्टर में इल्म फ़िक़्ह ऐं शरीयती माना ॿुधाई अथसि। ऐं टिएं मंझि इल्म जी विरासत या दर्जेबंदी, क्लासिफिकेशन ऑफ नॉलेज, जेके सेक्शन्स थियनि था इल्म जा। ऐं पोइ चोथों जेको फ़सुलु आहे तंहिंमें इल्म महमूद ऐं मज़मूम, यानी प्रेज़वर्दी ऐं जेको प्रेज़वर्दी न हुजे, सुठो न हुजे, मज़मूम, उहो इल्म कहिड़ा आहिनि, यानी कहिड़ा माण्हुनि खे हासिलु करणु घुरिजनि, कहिड़ा न घुरिजनि। ऐं उन खां पोइ पंजूं महमूद ऐं मुबाह इल्मनि जी तरतीब, जेके सुठा इल्म आहिनि, प्रेज़वर्दी आहिनि, जिन खे हासिलु करणु घुरिजे, ऐं जेके मुबाह आहिनि उहे कहिड़ा आहिनि, उन्हनि जी क्लासिफिकेशन। ऐं छहों इल्म किताब उस्ताद ऐं रफ़ीक़ या दोस्त जे चूंड, यानी इल्म कहिड़ो चूंडिजे, किताबु कहिड़ो चूंडिजे, उस्ताद कहिड़ा पंहिंजो
कुझु कहिड़नि उस्तादनि वटि पढ़णु घुरिजे, कहिड़नि वटि न पढ़णु घुरिजे, ऐं रफ़ीक कहिड़ा दोस्त कहिड़ा रखिजनि जिन सां सुबत हुजे हासिलु। हुनजो 6हों चैप्टर हुन में अॼु ॻाल्हि कई अथसि। हुन खां 7हें चैप्टर में इल्म ऐं अहले इल्म उस्ताद जी तहज़ीम छा हुजे, इन इज़त कहिड़े नमूने सां उस्ताद जो वक़ार जेको आहे सो रखणु घुरिजे। वस्बिर नफ़्सक मअ लज़ीन यदऊन रब्बहुम बिलग़दाति वल अशी युरीदून वजहू वला तअदु अयनाक अन्हुम तुरीदु ज़ीनतल हयातिद दुनिया। जो सूरत कहफ़ मंझि अलाह ताला फरमाए सब्र करण जी ज़रूरत आहे, तहज़ीम उस्ताद जी, बेअदब बा मुराद, बा अदब बा मुराद, बेअदब बे मुराद। जेको अदब कंदो सो इल्मु सिखंदो, जेको बेअदब हूंदो उहो इल्मु न सिखी सघंदो। बहरहाल इहे ॻाल्हियूं हूंदियूं। उन खां पोइ 8हों चैप्टर जेको आहे इल्मु हासिलु करण लाइ लाॻीती महिनत, सख़्तु जदोजहद ऐं इल्मु पढ़ण जी में सुस्ती, इन जो मुआज़नो कयो आहे। ऐं उन खां पोइ 9हें चैप्टर में इल्म जूं आफ़तूं, यानी इल्म जा मसाइल कहिड़ा थी सघनि था, इल्म जा कहिड़ा फितना पैदा थी सघनि था, आफ़तूं कहिड़ियूं आहिनि, माण्हूअ खे वॾाई हठ तकबर अची वञे या वग़ैरह वग़ैरह ॿियूं ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि जेके इल्मु वारे खे जंहिंखां मुहतात रहणु घुरिजे। ऐं 10हों चैप्टर आहे इल्मु हासिलु करण जो वक़्तु ऐं जाइ कहिड़ी कहिड़ी जॻह बि सुठी हुजणु घुरिजे, पाक ऐं साफ़ ऐं सुठी, ऐं पंहिंजो वक़्तु जेको आहे सो सुठो हुजे, कहिड़ो हुजे, उहो कीअं तइयुन कजे हुनजो। ऐं 11हें चैप्टर में इल्मु पढ़ाइणु ऐं पढ़ण ऐं पढ़ाइण जो तरीक़ो, मैथडोलॉजी जेका आहे इल्मु पढ़ाइण जी, शर्त ऐं सबब कंडीशन्स ऐं हुनजा रीज़न्स वग़ैरह। त इहो 11हों चैप्टर आहे। हुन खां पोइ 12हों चैप्टर मज़ेदार आहे, जो मस कीअं ठाहिजे, कंहिं ज़माने में मस ठाहिण जी ज़रूरत हूंदी हुई, ऐं किताबत कीअं कजे, ऐं पंहिंजो जिल्दबंदी कीअं कजे, रिवायत कीअं लिखिजे, कलमी नुस्ख़नि जी भेट ऐं उन्हनि जो पढ़णु वग़ैरह, हुनजे बाबति लिखियो अथसि 12हों चैप्टर। हाणे 13हों चैप्टर असांजे लाइ वधीक अहम आहे, जो उस्ताद ऐं शागिर्द जा आदाब, उन में उस्ताद खे कहिड़नि आदाब जो लिहाज़ करणु घुरिजे ऐं शागिर्दनि खे कहिड़नि आदाबनि जो, असीं उहो पढ़ंदासीं इनशा अल्लाह। ऐं 14हों चैप्टर आहे यादगिरीअ जा कारण, यानी कहिड़ा सबब आहिनि जेके मेमोराइज़ेशन मंझि मदद ॾींदा, क़ुर शरीफ़ हाफ़िज़ कबो या हदीसूं हाफ़िज़ कबियूं त कहिड़ियूं शयूं आहिनि जिन सां, ऐं वेसर कीअं थी थिए, ऐं हुनजा सबब ऐं नुक़सान कहिड़ा आहिनि, इन जो 14हों चैप्टर आहे। ऐं 15हों चैप्टर इल्मु वधाइणु ऐं हुन में कमाल हासिलु करणु, कीअं इल्म खे रब्बना ज़िदना इल्मा, कहिड़े नमूने सां तरतीब वार सिलसिले रखिजे, जो इल्मु वधंदो रहे हर रोज़ु। ऐं 16हों चैप्टर आहे हदीस जी ॼाणू ऐं क़ुर जी शारे थियण जा शर्त कहिड़ा आहिनि ऐं उसूल कहिड़ा आहिनि। ऐं 17हों चैप्टर आहे शागिर्द खे मुजतहिद थियण लाइ लाज़मी ॻाल्हियूं कहिड़ियूं हुअणु घुरिजनि। ऐं 18हों चैप्टर आहे सही फ़ैसिलो करणु, फ़तवा पुछणु ऐं फ़तवा ॾियण जो बयानु आहे। ऐं 19हों चैप्टर आलिम बा अमल जी तारीफ़ ऐं बद किरदार आलिमनि ऐं उस्तादनि जो ज़िक्र आहे। ऐं काज़िन ऐं इंतिज़ाम हलाईंदड़नि जी बुराई ऐं मुज़मत बाबति आहे। तमामु ज़रूरी आहिनि इहे शयूं। असांजा जेके उस्ताद जेके बेहूदा आहिनि ऐं पंहिंजो कम खां भॼनि था वग़ैरह वग़ैरह, उन्हनि जो बयानु हूंदो त कहिड़े क़िस्म वरनि उस्तादनि खां माण्हू परे रहे सुठो आहे। ऐं ख़ात्मो आहे, उन खां पोइ पुॼाणी ऐं दुआ आहे, ऐं तसनीफ़ जो साल लिखियो अथसि। ऐं डॉक्टर बलोच साहिबु अंग्रेज़ी में हुनजो कयो आहे कुझु तर्जुमो ॿिए हुन में, त इहो आहे। हाणे असां चैप्टर पढ़ूं था, छा नालो 13हों चैप्टर जेको आहे, तंहिंमहिल आदाब कहिड़ा आहिनि उस्ताद ऐं शागिर्द जा। पहिरीं ॿिन्ही ते कहिड़ा फ़र्ज़ आहिनि, उस्तादनि ऐं शागिर्द ॿिन्ही खे कहिड़ी हुन ते रहणु घुरिजे, ऐं उन खां पोइ उस्ताद जा फ़र्ज़ कहिड़ा आहिनि हुनजो बयानु कयो अथसि। ऐं उन खां पोइ शागिर्द खे कहिड़ा फ़राइज़ आहिनि, ज़रूरी आहिनि शयूं, शागिर्द जा फ़राइज़ ऐं आदाब कहिड़ा आहिनि उहो कयो अथसि। हाणे इहो 13-14 सुफ़ा आहे, ऐं इन करे असीं थोरो पढ़ंदासीं जेको बि पढ़ी सघियासीं, ऐं पोइ वरी ॿी किस्त पढ़ंदासीं इनशा अल्लाह। हा, पहिरीं आहे त उस्ताद ऐं शागिर्द जा ॿिन्ही जा गॾियल आदाब कहिड़ा आहिनि, ॿिन्ही खे ज़रूरी शयूं। उस्ताद ऐं शागिर्द जा के आदाब आहिनि, ॿिन्ही ते लाज़िम आहे त पढ़ण ऐं पढ़ाइण में नियत ख़ासि अलाह ताला जे
राज पे हासिलु करण जी हुजे। हाणे असीं हींअर जेको इल्मु था करियूं त भई वञूं था त नौकिरी वठंदासूं ऐं छोकिरी वठंदासूं ऐं फलाण थींदो, हीउ दुनियादारी जो मतिलबु हिकिड़ो सबबु आहे। ज़ाहिर आहे उहो बि इंसान खे रखिणो पवंदो, पर ख़ालिस अलाह जी ख़ुशनुदी हासिलु करण जे लाइ इल्म खे हासिलु करणु घुरिजे, त उहो जेको वॾी ॻाल्हि आहे। नियत ख़ासि अलाह ताला जी ॿिन्ही उस्ताद ऐं शागिर्द खे, उस्ताद बि अलाह ताला जे लाइ ख़ालिस नियत सां पढ़ाए, ऐं शागिर्द खे बि खपे त हू अलाह ताला जे लाइ पढ़े, शैतान जे लाइ न पढ़े। पढ़ाइण में नियत ख़ासि अलाह ताला जी राज़ पे हासिलु करण जी हुजे कनि, ऐं जंहिं वक़्तु इल्मी शुगल में हुजनि मसरूफ़, यानी जंहिं वक़्तु वेठा आहिनि, इल्मु हासिलु थिए पियो ऐं ॾिजे पियो ऐं वठिजे पियो, उन वक़्तु छा कजे त ॿई कंहिं पासे तवजो, ॿिए पासे कंहिं तवजो न कनि। हाणे ऐं मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजो घोड़ो आहे, मुंहिंजो गॾु आहे, मुंहिंजो गाबो आहे, होॾां तवजो वेठो करियां, ऐं वेठो खंघां वेठो पंहिंजो उबता सुबता कमु करियां, चांहियूं ठाहियां, माण्हुनि खे मानियूं खारायां ऐं पढ़ां वेठो, ईअं कोन्ह थींदो। तवजो सॼो पढ़ाइण ते कजे। पंहिंजे दिलि खे दुनिया जे लालच ऐं मफ़ाद खां पाक रखे। हुन खां पोइ हू कंहिं सां सुहिणे अख़लाक सां पेश अचनि, ॿई हिक ॿिए सां अदब ऐं अख़लाक सां पेश अचनि, पंहिंजी पंहिंजी लेवल जे लिहाज़ खां। उस्ताद जो अदब आहे ऐं शागिर्द खे अदब करिणो आहे, ऐं उस्ताद खे बि न खर्चे त मुतकबिर हुजे, हठीलो हुजे, ऐं वेठो माण्हुनि खे दड़का ॾिए, ऐं वेठो माण्हुनि खे पंहिंजो ख़राबु चवे ऐं सुस्तु चवे, ऐं तई हेड़ा आहियो, ऐं तई होड़ा आहियो, ऐं तई हेड़ा आहियो, शागिर्द बेकार आहियो, त वरी हुनखे मनफ़ी ॻाल्हि न चइजे घणी एतिरी जो शागिर्द माॻे बेहिमत थी वञे हलियो ऐं पंहिंजो पढ़ण खां पासो करे। पढ़णु वक़्तु ऐं पाण खे अख़लाक सां पेश आहिनि, पाण खे हर अजाई ॻाल्हि खां परे रखनि, यानी उन वक़्तु मुतवजो हुजनि उस्ताद ॾांहुं, यानी हिक ॿिए खे वेठा इशारा कनि, या हिक ॿिए खे वेठा भितर हणनि, पथर हणनि, चाक हणनि, फलाण करनि, सम्झो इन ॻाल्हियुनि खां परे। पढ़ाइण वक़्तु अखियुनि जा इशारा ऐं हथनि जा लामारा न ॾियनि हिक ॿिए खे, ऐं क़िबले जे साम्हूं थी वेहनि, यानी क़ुर शरीफ़ अगरि पढ़िजे त क़िबले जे तरफ़ रुख़ कजे, त इहो सुठो आहे, बहितर आहे। पर हाणे माण्हू वरी अॼुकल्ह ॾिसूं था त सभु को भित खे ॾिसंदो आहे, त जो हुन पासे भित, हुन पासे भित, हुन पासे भित खे टेक ॾेई वेंदो। भई तव्हां टेक ॾेई छा था वियो, अञा त जवान आहियो, पंहिंजे मथे वेहो, पंहिंजे कमर अलाह ताला ॾिनी अथव, चेल ॾिनी अथव, अलाह पंहिंजी चेल चिॿी था करियो, वरी भित ते टेक ॾेई था वियो, हींअर ई विहाणा खपनि तव्हांखे, वञी बिस्तरे में सुम्ही रहो, त वरी मतिलबु त अहिड़े नमूने सां माण्हू भई उस्ताद ॾांहुं तवजो करे, ॿिए पासे मुंहुं कयो वेठो, पोइ उस्ताद हुन पासे, ऐं उहो उस्ताद पंहिंजो ओभर ॾे मुंहुं कयो वेठो आहे, त असां वरी उतर ॾे ऐं ॾखण ॾे ऐं ओभर ॾे ओभर ॾे मुंहुं कयो वेठा आहियूं, त हुन ॾे तवजो कोन्ह थींदो। त इन करे उस्ताद ॾांहुं मुंहुं करे विहणु घुरिजे, उस्ताद ॾांहुं मुंहुं कजे। ऐं कपिड़ा बि साफ़ सुथरा ऐं सफ़ेद हुजनि बहितरु आहे। सफ़ेद कपिड़ो सुठो आहे, रंगीन कपिड़ा पाइबा, हुनजो तवजो यार ॿिया लिखियलु पियो हूंदो आहे, भई फलाणे कंपनी जो नालो, फलाणे मुल्क जो नालो, फलाणे शहर जो नालो, फलाणे गॾु गाबे जो नालो, फलाणे शैतान जो मरदूद जो नालो, पंहिंजे हिते लॻा पिया हूंदा आहिनि। पोइ हाणे माण्हू अहिड़ा पाए ईंदो कपिड़ा क्लास मंझि, त इहो सुठो न आहे। न को उस्ताद खे खपे त ईअं करे त उहे उजाया सॼा कपिड़ा पाए, पंहिंजो सुठा साफ़ सुथरा सुहिणा कपिड़ा बावखार, ऐं उहो शागिर्द खे बि खपे त अहिड़े नमूने सां। इन करे इहे तमामु ज़रूरी शयूं आहिनि। ऐं कपिड़ा बि साफ़ु सुथरा ऐं सफ़ेद हुजणु बहितरु आहिनि, ऐं पढ़ण जी ऐं रहण जी जाइ बि साफ़ु ऐं सुथरी हुजे, जिते बि साफ़ु सुथिरो हुजे, हवादार हुजे, पंहिंजो रोशन हुजे, ऐं पंहिंजो गर्मी न हुजे एॾी, सर्दी न हुजे ओॾी, माण्हू जो पथ खे पंहिंजो सीउ मंझि या गर्मी में पंहिंजो घर वेठो रुॻो उघे, सम्झो त अहिड़ो मतिलबु त अहिड़ी क़िस्म जी सिचुएशन पैदा कजे, हालतूं जहिड़े नमूने सां हुजनि। हाणे उन खां पोइ हाणे उस्ताद जा फ़राइज़ कहिड़ा आहिनि। पहिरीं उस्ताद जा फ़र्ज़, छो जो उस्ताद अथॉरिटी आहे, पावर आहे, बादशाह आहे पंहिंजी क्लास जो, हुनजो वक़्तु अॻियां बीठो आहे शागिर्दनि जे, शागिर्द ॼण रैयत आहे, ऐं पंहिंजो जीअं राई थींदो आहे, यानी रेढार ऐं बकरार जेको आहे, त बकरियूं ऐं रिढूं ऐं गऊं ऐं मेहूं, त हुनजी रैयत आहिनि, तीअं उस्ताद जेको आहे सो रैयत जो राई आहे,
यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे चवंदा शेफर्ड आहे, त उहो शेफर्ड आहे। सभई अंबिया अलैहिस्सलाम बकरियूं चारियूं अथऊं, ऊठ चारिया अथऊं, ऐं पंहिंजो जानवर चारिया अथऊं। इन करे त उन्हनि खे ख़बर पए त रैयत सां यानी ढोर ढिंगर सां इंसान सां कहिड़े नमूने सां वर्ताव कजे, इन करे उनखे ओहिड़े नमूने सां मुहबत सां पेश अचणु घुरिजे। उस्ताद जा फ़र्ज़ कहिड़ा आहिनि? हर हिकु गुफ़्तगू जी शुरूआति अलाह जे नाले सां कजे ऐं हुनजे हमद ऐं तशहद यानी अशहद ला इलाहा इल्लल्लाह अशहद मुहम्मद रसूलुल्लाह ऐं ॿिन्ही जहाननि जे सरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलात ऐं सलाम सां शुरूआति कजे जंहिं बि ॻाल्हि जी। ऐं सुन आल असहाब ऐं इस्लाम जे साले बुज़ुर्गनि ऐं ख़ासि करे उस्ताद खे दुआ ख़ैर सां यादि कजे। यानी पंहिंजा उस्तादनि जो ज़िक्र जेकॾहिं उस्ताद थो करे त मुंहिंजा फलाणा उस्ताद, मुंहिंजा फलाणा उस्ताद, हुनखे इज़त सां हुनजो नालो वठिजे। जेके बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि या इस्लाम जा बुज़ुर्ग जेके थी गुज़रिया आहिनि हुनजो नालो अहिड़े नमूने सां शुरूआति ॼण कजे। पुॼाणी बि हमद ऐं सलात ऐं दुआ सां कजे। जॾहिं क्लास पूरो थो थिए अहिड़े नमूने सां कजे। उस्ताद दर्स पूरे करण खां पोइ हमद ऐं सलात बयानु करे हीअ दुआ पढ़े अल्हम्दुलिल्लाह लज़ी बेनियामत नेमत ततम सालिहात सालिहात जे इतमाम यानी सुठियूं ॻाल्हियूं थी वञूं, इन जे लाइ अलाह जो शुक्र था अदा करियूं। उस्ताद किताबु खणणु महिल बि बिस्मिल्लाह चवे, क़ुर शरीफ़ करणु, हदीस जो किताबु खणणु ॿियो बिस्मिल्लाह करे खणे, हुनजो शैतान जो नालो वठी न खणे। उस्ताद किताबु खणणु महिल बि बिस्मिल्लाह चवे ऐं किताबु साॼे हथ सां खणे ऐं हमेशह इंसाफ़ पसंदि रहे, शागिर्दनि सां बि, किताब सां बि ऐं पंहिंजी जॻह सां बि, पंहिंजी सभु ॻाल्हि सां, ऐं ज़ुल्म न करे, शागिर्दनि ते ज़ुल्म न करे, किताब सां ज़ुल्म न करे, लेखक सां ज़ुल्म न करे, जंहिंजो किताबु लिखियलु आहे जिन हुन सां ज़ुल्म न करे, हर कंहिं खां ज़ुल्म न करे, हमेशह हक़ ॾांहुं रुजू करे ऐं हक़ ॿुधाइण में शर्म ऐं लॼ न करे, कंहिंजी कयल भलाईअ जो इनकार न करे। कंहिं चङो कमु को कयो आहे, हाणे असां वटि हींअर आहे त हू फलाणा आलिम जेके आहिनि से सभु बेकार आहिनि, हू मुंहिंजा जेके माइट आहिनि उहो मूंखे जन सेखारियो आहे उहे भला आहिनि, हुनजी तारीफ़ करणु, हुनजी गिला करणु, त इन खां माण्हू परहेज़ करे, कंहिंजी कयल भलाईअ जो इनकार न करे ऐं न हुनखे लिकाए। जेको कमु या कमाल हासिलु न हुजे त हुनजी दावा न कजे। जेकॾहिं का हदीस या फलां क़ुर जो इल्मु न आहे मालूम, फलाणी ॻाल्हि जो मैथमेटिक्स फलाणे सब्जेक्ट जाग्राफी जी ख़बर न आहे, किथे आहे लंडन, किथे आहे पंहिंजो न्यूज़ीलैंड ऑकलैंड, त माण्हू चए भई मूंखे ख़बर न आहे। ईअं न चल बसि पंहिंजो टेड़ी ॾेखारे ऐं पंहिंजो हरू भरू कूड़ वेठो हाणे। त जेको कमाल हासिलु न आहे त हुनजी दावा बि न कजे त मूंखे फलाणी ॻाल्हि जो इल्मु न आहे भई, जो ईअं करण सां आख़िर शर्मसार थियणो पवंदो। जेकॾहिं माण्हू चवंदो मूंखे फलाणी ख़बर आहे, पर मालूम थियो हुनखे त ख़बर ई न आहे का। पढ़ाइणु, लिखणु, सफ़र करणु, किताब ऐं इल्मु इख़्तियारु करण में इस्तिखारो कजे। यानी आउं कहिड़ो किताबु पढ़ां या कहिड़ा इल्मु हासिलु करियां या कहिड़े स्कूल में वञा या मदरसो कहिड़ो या उस्तादु कहिड़ो, उहो त उन में इस्तिखारो। हाणे इस्तिखारो घणो माण्हू कोन था कनि, पर पोइ मतिलबु त हिकिड़ो अलाह खां पुछण जो तरीक़ो आहे इस्तिखारे जो, त हीउ फलाणो उस्तादु या फलाणी जॻह ते आउं वञा पढ़ण जे लाइ, या छा करियां फलाणी यूनिवर्सिटी में दाख़िला थो वठां या फलाणो, त उन इस्तिखारो कजे, अलाह ताला खां पुछे। उस्ताद खे अलाह ताला जो हिन ॻाल्हि ते शुकुरु अदा करणु घुरिजे त जंहिंखेसि तइलीम ऐं उस्ताद थियण जे लाइक़ु बनायो आहे। शुकुरु करे त भई आउं हिन हैसियत ते पहुतो आहियां जो माण्हू सां उस्ताद जी हैसियत सां ॻाल्हाए सघां थो, हुनजो शुकुरमंद थिए अलाह ताला जे साम्हूं लाइक़ु बनायो। शागिर्द खे पिणु अहिड़ी नसीहत करे त शागिर्द खे बि शुकुरगुज़ार थियणु घुरिजे जो हू पढ़े पियो, हिते इल्मु हासिलु करे पियो। इहो बि हिकिड़ो वॾी ॻाल्हि आहे। घणेई माण्हू आहिनि ॿार घुमनि पिया स्ट्रीट्स में, बाज़ारुनि मंझि गॾा गाबा वेठा अकिलनि कुतनि जे पोयां था डोड़नि ऐं पंहिंजो ॿिया कमकार कनि, इल्मु हासिलु कोन था कनि। त अलाह ताला जो शुकुरु करे त भई मूंखे हीउ मौक़ो मिलियो आहे त असां हिते हाज़िर थिया आहियूं, हिते वेठा आहियूं ऐं सिखूं पिया। इहा वॾी ॻाल्हि आहे, हिनजो शुकुरु अदा करणु घुरिजे अलाह ताला जो।
त जंहिं खेसि इल्म ऐं उस्तादु थियण जे लाइक़ु बनायो आहे शागिर्द खे पिणु अहिड़ी नसीहत करे शागिर्द सां नरमी कजे, सख़्ती ऐं कावड़ न कजे। जीअं आउं कंदो आहियां हरू भरू कावड़, अहिड़ी कावड़ न कजे, पर पाण अहिड़ी बि हरू भरू नरमी न कजे जो ॿार चढ़ी वञण लाइ मथे ते। उस्तादु शागिर्द खे अहिड़े ॾुखे नमूने सां न पढ़ाए जो हू सम्झी न सघे। इन करे पहिरीं ख़बर मालूम घुरिजे त भई बेसिक्स ख़बर आहे, अलिफ बे अचे थो त उन खां पोइ पढ़ाइबो हुजे। अलिफ बे ई कोन थो अचे त पोइ सूरतुनि जा नाला ख़बर आहे त पोइ हुनजो ॿुधाए भई फलाणी सूरत फलाणी सूरत, बसि सूरतुनि जा नाला ई ख़बर न आहे त मतिलबु त बेसिक खां वठी माण्हू खे उस्ताद खे खपे त मालूम कजे त किथां इल्मु हिन जो शुरू थो थिए, किथां खां आऊं शुरू करियां, किथे केसि ताईं पहुतल आहिनि अॻु में। ऐं शागिर्द खे अहिड़े ॾुखे नमूने सां न पढ़ाए जो हू सम्झी न सघे, ऐं पर तइलीम ॾियण में अहिड़ो आसान ऐं सवलो तरीक़ो अख़्तियार करे जो हू जल्दी आसानी सां मक़सदु सम्झी वञनि। जिते हुनजो इल्मु आहे उतां ई खां मथे इल्म खे खणे। जेकॾहिं कंहिं वक़्तु शागिर्दु सभु गौर सां न ॿुधे या न सम्झे त हुनखे पंहिंजे नज़र में हक़ीर न ॼाणिजे। यकदमि हुनखे ख़राबु चवणु या हुनखे दड़का ॾियणु या हुनखे बुछड़ो करणु, सभिनी जे साम्हूं बेइज़त करणु सुठो न आहे। गौर सां न ॿुधे, पर ईअं ख़्यालु कजे त हीअ माउ जे पेठियां कोरो आयो आहे, यानी सिखियल अॻु में न आहे, हिनखे मूंखे हक़ आहे त आउं हुनखे सेखारियां। इहो कोन त हीउ छो कोन थो ॼाणी, भई घणियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंजी ख़बर न आहे कंहिंखे, वॾा वॾनि आलमनि खे मामूली मामूली नंढियूं शयूं ख़बर न आहे त पोइ मतिलबु इहो कोन हर शइ माउ जे पेट मां माण्हू सिखी आयो। तंहिं करे जेकॾहिं कंहिंखे का शइ न आहे मालूम त इहो कोन चइबो छड़ा तोखे छो नथो अचे इहो, हीउ हेॾो थी वियो ऐं ढिघो थी वियो आहीं, हेॾो वॾो थी वियो आहीं, तोखे इहा ख़बर कोन्हे चारि टिका ॿार हंधि थो थिए, ईअं कोन चइबो कंहिंखे। हू जल्दी पंहिंजो गौर सां न ॿुधे या न सम्झे त हुनखे पंहिंजे नज़र में हक़ीर न ॼाणिजे, पर ईअं ख़्यालु कजे त हीअ माउ जे पेठां कोरो आयो आहे ऐं हींअर बि ईअं आहे, अॻिते हली सम्झी वेंदो पाणई। अमीरनि ऐं वॾनि माण्हुनि जे दर ते हली वञी सबक़ु ॾियणु करे उस्तादु पाण खे ख़्वार न करे। यानी उहा अमीर आहे, हू चए बाबा मुंहिंजे घर अची मुंहिंजे पुट खे पढ़ाइजांइ, त उहो चए बाबा तूं मोकिल पंहिंजे पुट खे फर्ज़ंद खे ॿियनि शागिर्दनि सां गॾिजी पढ़े, हाणे आउं अचां हुते पंहिंजो हक़ीर ऐं फ़क़ीर थी तुंहिंजे दर ते, तुंहिंजा पुट जेको आहे सो मुंहिंजी बेइज़ती करे। पर ईअं ख़्यालु कजे त हीअ माउ जे दर ते, छो त इल्मु ऐं उस्ताद जी वॾी इज़त आहे, उन करे उहे पाण अची उस्ताद वटि इल्मु हासिलु कनि। जेको उञ हूंदो सो खूह ॾांहुं वेंदो, खूह वञी उञ वटि कोन चवंदो हली आ पाणी पी, पोइ इल्मु हासिलु कनि। ऐं उस्ताद ट्यूशन लाइ दर दर ते वञी इल्म जी इज़त ऐं अहमियत खे न घटाए। पर असां वटि हाणे ट्यूशन जा तरीक़ा विया आहिनि वधी, पाकिस्तान में सभु को जेको आहे पैसा ॾोकड़ खपे, पोइ हराम जा पैसा अलाए कंहिं वटि आहिनि जो हिननि खे ॾियनि था उस्तादनि खे, जो वञनि था घरनि में पढ़ाईंदा। पोइ उन्हनि खे ख़बर आहे त भई असां सुवाल बि असीं ॾींदासीं, जवाब बि हीअ ॾींदा, त बसि पोइ हुननि खे पेपर बि आउट थी थो वञे, हलियो। इहे ॻाल्हियूं जेके आहिनि सभई ग़लति आहिनि। तंहिं करे ट्यूशन व्यूशन मुफ़्त में ॾिजे भले, पढ़ाइजे भले, वक़्तु जेको स्कूल खां ॿाहिरि बि, पर उहो सभिनी शागिर्दनि खे गॾे हिकिड़े हंधि गॾे, भाई तव्हां अचो, तव्हांखे असीं पढ़ायूं था, अल्हम्दुलिल्लाह। अहिड़ो ऐं पढ़ाई जी जाइ खे कुशादो रखिजे त जीअं सभु को वेहंदड़ ऐं ईंदड़ वींदड़ फ़ाइदो हासिलु करे सघे। ईअं न सभु को हिकिड़ो माण्हू थो उथे त सभिनी खे उथिणो पवे, अहिड़ी सोढ़ी न कजे जॻह, ऐं तंग नज़र न थिए, ऐं तंग नज़र न थिए माण्हू उस्ताद या शागिर्द खे वसी नज़र रखणु खपे। उस्ताद सबक़ु पढ़ाइण खां अॻु में उते ॿ रकातूं नफ़ल पढ़े ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी हीअ दुआ पढ़े, रब शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। इहो तर्जुमो, ए मुंहिंजा पालनहार, मूं लाइ पंहिंजो मुंहिंजो सीनो खोल ऐं मूं लाइ मुंहिंजो कमु आसानु कर ऐं मुंहिंजी ज़बान तां ॻंढ खोल त इहे मुंहिंजी ॻाल्हि सम्झनि मुंहिंजा शागिर्द। त फ़िक़ही मज़हबनि या उसूलनि ऐं तरीक़नि खे
लिखी पेश करे ऐं उन्हनि लाइ दलीलनि खे तरतीब वार आणे, यानी पहिरियां सवला ऐं आम फहम ऐं उन खां पोइ कवी दलील पढ़ाई जे दौरान अहिड़ो तरीक़ो अख़्तियार करे जो शागिर्द जी इल्मी ऐं दीनी तरक़ी थिए। शागिर्द खे वॾनि ऐं मुश्किल किताबनि ऐं इल्मनि पढ़ाइण खां पहिरियां हुनखे आसान ऐं तबियत जे मुवाफ़िक़ आम फहम इल्मु हासिलु करण लाइ चवे। जेकॾहिं शागिर्द खां का ख़ता थी पवे त हुन सां शफ़क़त ऐं बुर्दबारी सां निभाइजे। जीअं महिरबानी पीउ पंहिंजे पुट सां पेश ईंदो आहे। पंहिंजी कावड़ ऐं ख़राबु नियत जे करे हुनखे सबक़ु पढ़ाइण ऐं तइलीम ॾियण खां महरूम न कजे। जेकॾहिं कंहिं ते कावड़िजी पियो त पोइ चवे आउं हुनखे कोन पढ़ाईंदुसि, न ईअं कजे। कावड़ तुंहिंजी पाण खे रख पाण वटि ऐं पंहिंजो शागिर्दनि खे ज़रूरु पढ़ाइबो। पढ़ाइण महिल मतिलब खे तमामु मुख़्तसिर न कजे जो ख़बर ई न पए ॿार खे छा चई अलाए छा थी वञो, पर पूरो ऐं तफ़सील सां बयानु कजे। हाणे असीं हेसि ताईं अल्हम्दुलिल्लाह खोड़ थी वियो, हिते असां वक़फ़ो कंदासूं, पोइ वरी अॻिते पढ़ंदासूं। 51 सुफ़े ते असां पहुता आहियूं। अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।